लुट जाना भैया क्लिक करेगा इसका वाला जसूर देश GSN GM सैद दोस्तों साथियों असां सां गॾु GSN क़ौमी महासीद बशीर खान कुरैशी अॻवान चाचा सरफराज़ मेमण आहे। उन खां पुछूं था त जेको मौजूदा सूरत हाल जेके पीपल्स पार्टी क्रेडिट खणे थी त जेके नवां केनाल आहिनि असां रद्द कराया आहिनि ऐं वकील ऐं कोमपर साथी बि चवनि था इहे असां रद्द कराया आहिनि ऐं उन हवाले सां सरफराज़ मेमण खां पुछंदासीं त इहो हली हली करे छा ॿीहर इहे ॾेम बहाल कंदा या हिते ख़तमु थी वेंदा? ये जेको केनाल कढण वारो मसइलो आहे सॼो पंजाब साम्राज्य तरफ़ां सिंधु दरिया जो रुख मोड़े सिंध जी आबाद ज़मीन खे गैराबाद करे पंहिंजे रेगिस्तान चोलिस्तान खे आबाद करण जी कोशिशि था कनि। ॿिए नंबर ते हिननि ग्रीन इनिशिएटिव जे नाले ते कारपोरेटिंग फार्मिंग जो जेको मुख़्तलिफ़ मुल्कनि सां मल्टीनेशनल कंपनी सां जेके मुआदा कया आहिनि जंहिंमें उन्हनि जेको हिन खां पाकिस्तानी फ़ौज जे सरबराहनि सां मिली करे गारंटी उन्हनि खां वरिती अथनि त सुभाणे हीअ हुकूमत हुजे या न हुजे पर फ़ौज ज़ाहिरा हूंदी त उन्हनि खां हिननि इहा गारंटी वरिती आहे त तव्हां असांखे गारंटी ॾियो त पोइ असां तव्हांखे इहे ज़मीनूं आबाद करे ज़मीनूं आबाद थींदियूं उन लाइ ज़ाहिरा उन्हनि खे पाणी खपंदो। हिते असां वटि पंहिंजे फ़सुलनि लाइ जेके मारू माण्हुनि जूं ज़मीनूं आहिनि कंहिंजूं 10 एकड़ कंहिंजूं 15 एकड़ कंहिंजूं 50 एकड़ उहे अहिड़े अमल खां पोइ ॼण सफ़ा उन्हनि जूं ज़मीनूं गैराबाद थी वेंदियूं। असांजी ज़राअत सॼी जेका मौशियत आहे उहा तबाह ऐं बर्बाद थी उनजे करे हीउ जेको बबलो वटि धरणो लॻो उहो बज़ाहिर त वकील दोस्त नौजवाननि वकील जेके आहिनि उन्हनि जे तरफ़ां कोशिशूं वरितियूं वयूं पर उन्हनि सां सहकारी उन्हनि सां उन सॼे मांडाण मचाइण में इन खां अॻु में जेको माहौल जोड़ण में उहे सिंध जूं तमामु क़ौमपरस्त पार्टियूं उहे जेके आज़ादी पसंदि हुजनि या पार्लियामेंटी सियासत जी सियासत कंदड़ हुजनि उन्हनि सभिनी जी तरफ़ां सॼी सिंध जे अंदरि सुजागी पैदा कई वई जेको हिकिड़ो अमल 6-7 महीननि जो लाॻीतो अमल उन अमल जे नतीजे में इहो धरणो लॻो ऐं न सिर्फ़ु इहो धरणो लॻो वकील साहिबान जे अॻुवाणी में पर उन में असांजा क़ौमपरस्त दोस्त मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा कहिड़ी पार्टी सां तालुक़ु रखंदड़ हुजनि उन्हनि बाक़ाइदगी सां उनजी निगरानी जो कमु कयो आहे त उन्हनि खे का तकलीफ़ न अचे उन्हनि ते को चोर चको अची जेको आहे हमिलो न करे उन्हनि खे उन्हनि जे हर शइ ते माना असांजे क़ौमपरस्त कारकुननि जो जेको आहे नज़र हुई ऐं धरणे खे कामयाबु करणु ऐं लाॻीतो 12 ॾींहं मुसलसिल मेन पॉइंट जिते पंजाब जी रसद बंदि करण वारो जेको सिलसिलो हो उन में लखें माण्हुनि सिंधी माण्हुनि जो जेके सिंध सां मुहबत कनि था जेके सिंधू दरिया सां मुहबत कनि था जेके रबर साईं जीअं जे फ़िक्र खे सम्झनि पिया उन्हनि सभिनी जूं महिनतूं कावशूं सभु गॾु हाणे
पीपल्स पार्टी हुकूमत जेका पहिरें सिग्नेचरी हुई उन ई स्कीम जी उन ई जेको आहे सो केनालनि कढण वारे सॼे इन साज़िश जी पुठियां माना पीपल्स पार्टी हुई जंहिंजे सदर पंहिंजे सदारती हाउस में वेही करे 8 जुलाई ते उन ते लेटर ते सही कई ऐं उहो जेको आहे सो केनाल कढण जो मनसूबो ओके कयो। उहे बि मजबूर थी पिया आहिनि डिघी 8 महीननि जी जदोजहद में उहे बि मजबूर थी पिया। आख़िर उन्हनि खे सिंधी माण्हुनि माना अहिड़ो छितो कयो जो हिते तव्हां इहो ॾिसंदा हूंदो त जेको कुर्सीअ ते वेठो उन ते लानत थी पए, जेको हेठि रोडनि ते ग़रीब मिसकिन माण्हू वेठो उन्हनि जी सभु साराह कयो। इहो पहिरियों दफ़ो थियो आहे त कुर्सी वठे उनखे लानतूं पवनि, जेको हेठि पट ते हुजे उनखे जेको आहे सो हार पिया पवनि। इहो मजबूर थी पिया पीपल्स पार्टी वारा त कंहिं बि नमूने सां असां हिन शइ खे वापसि करायूं त जीअं सिंधी माण्हुनि जो एतमाद वरी वठी सघूं सुभाणे वोटर लाइ उन खे वञूं। पोइ हुननि बि ईअं मिड़ई चवंदा आहिनि चीच कटाए उन तहरीक में थोरो घणो पछाड़ी करे हिन में 1-2 जलसा कढी माण्हुनि खे बेवकूफ़ पढ़ाइण जे लाइ। पर सिंधी माण्हू हाणे सुजाॻ थी विया। सिंधी माण्हू एॾी ॿधीअ जो इज़हार कयो आहे जो तव्हां खे मिसाल मिलणु मुश्किल आहे। 12 ॾींहं मुसलसिल क़बर रोड ते कराची पोर्ट खां वठी जेका बि रसद थिए थी या हिन पंजाब खां जेका कार्गो सर्विस अचे थी मुसलसिल बंदि हुई ऐं लखनि करोड़नि अरबनि जो सामान उन्हनि ट्रकुनि में उन्हनि कार्गो सर्विस में मौजूदु हो, पर किथे बि न कंहिंजे टायर मां हवा निकिती, न कंहिंखे को पथर लॻो, न वरी को जेको चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल आहे हिते सिंध में, उहो हेॾो सारो सामान रोडनि ते ईअं पियो हो, पर कंहिं बि उन कार्गो सर्विस मां कंहिं बि 1 रुपए जी चोरी न कई। इहे सिंधी माण्हुनि साबित कयो त असां अदम तशदुद जी राह ते रही करे असां मुसलसिल एतिरी वॾी डिघी जदोजहद कयूं था जेका हिते मिसाल मिलणु मुश्किल आहे। बलूचिस्तान में थियनि थियूं, होॾे बि थियनि थियूं, पर उते तशदुद जो हूंदो आहे, हरबो इस्तेमालु थींदो आहे, पर हिते कंहिं बि क़िस्म जो को बि अहिड़ो हरबो सभु जेको आहे ख़ाली हथे हुआ ऐं पंहिंजे उन्हनि सां वेठा। ऐं सिंधी माण्हू उहो कहिड़े बि मक़सद फ़िक्र सां तलप रखंदड़ हुजे, क़ौम परस्त हुजे, मौलवी हुजे, मज़हब परस्त हुजे, या अदीब हुजनि, शाइर हुजनि, रागी हुजनि, औरतूं हुजनि, मर्द हुजनि, ॿार माना 5-6 सालनि जे ॿार खां वठी 70-80 साल जे पोड़े ताईं, ऐं वरी अमीर माण्हूअ खां वठी ॿिनि जिन वीचारनि वटि कपिड़ा कोन, ग़रीब माण्हू उहे औरतूं जेके घरनि मां कोन निकिरंदियूं, शादियुनि वारा जेके जोड़ा हुआ शादी करे वरी अची पिया विहनि उन में धरणे में। इहे मिसाल मिलणु ॾाढा ॾुखिया आहिनि। ऐं इहे तहरीक उहा ई तहरीक हुई जेका वञणु बेड़ी जेको आहे सो MRD खां वधीक तेज़ हुई, पर जेको वञणु वारो मसइलो हो जंहिं ते सॼी सिंधी क़ौम यकजा थी करे
असेंबलीअ में 5 सीटूं हुजण जे बावजूदि बि उहो वनूनत जेको आहे रबर साईं GMC जी अॻुवाणी में असेंबलियुनि मां रद्द करायो ऐं पंहिंजे हिकमत अमलनि तहत ऐं असेंबली मेंबरनि जे थ्रू पुरअमन नमूने सां हीअ उहा तहरीक तो हींअर हिन तहरीक जे करे सिंधी माण्हुनि में तमामु हिकिड़ो माना सुजाॻी पैदा थी आहे उन्हनि खे पंहिंजी ताक़त जो अंदाज़ो थियो आहे उन्हनि खे इहा अॻु में असां रुॻो क़ौम परस्तनि खे ख़बर हुई त हीउ रोड जेको आहे उहो पंजाब जे लाइ शहर अॻ जी हैसियत रखे थो पर हाणे हर सिंधी माण्हू खे इहा ख़बर पइजी वई आहे त इहो रोड जी जेका हलणु आहे जेको कराची पोर्ट खां वठी पंजाब ऐं अफ़गानिस्तान ताईं या हेॾा इस्लामाबाद ताईं ऐं इहा असां ते क़ाबिज़ साम्राज जी जेका आहे सा शहर आहे उहो असांजो पाणी बंदि कंदा असां हिननि जी इहा शहर लत रखंदासीं ऐं असां पंहिंजा मसाला पंहिंजी शयूं हिकु क़ौम जी हैसियत में असां अॻिते अञा वधीक सगारो आवाज़ उथारे सघंदासीं ऐं वधीक